अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। चाकर खान हाणे सावल खान के मारे छॾींदो। सावल खान हाणे चाकर खान सां जहिड़ो कंदो। जाबिर खान हाणे सावल खान मथां हमलो कंदो। रूंडो आख़िरकार चाकर खान के भड़काईंदो। तो दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली के लाइव सब्सक्राइब कंदो। तो सब्सक्राइब करण सां को आवाज़ बैलेंस न करंदो। काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट कोन करे हलूं था पंहिंजे कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त चाकर खान जेको आहे सावल खान खे चई छॾींदो त तोखां हाणे ॻाल्हियूं न आहिनि करणियूं। तोसां हाणे सिधो झगड़ो करणो छो जो मूं तुंहिंजा ॻाल्हियूं सभु ॿुधी चुको आहियां। सावल खान चवंदो त अगरि तूं मुंहिंजा ॻाल्हियूं ॿुधी चुको आहीं त पोइ मूंखे मुंहिंजे मथां भरोसो छो कोन आहे। अगरि जेकॾहिं तोखे मुंहिंजे मथां भरोसो हुजे हा त पोइ अॼु तूं मूंखे कातल न सम्झी हा, मूंखे पंहिंजो दुश्मन कॾहिं बि न सम्झी हा। चाकर खान चवंदो सावल खान अगरि जेकॾहिं मां तुंहिंजो दुश्मन आहियां त पोइ तूं बि उहे ॻाल्हियूं मूंखे ॿुधाए जेके तो बाबा जे हूंदे कयूं आहिनि। सावल खान चवंदो चाकर खान जेके मुंहिंजे ज़हन में राज़ हुया उहे राज़ मूं तोखे सभु ॿुधाए छॾिया। वरी बि पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे उहो हाणे तमामु जल्द सावल खान सां जहिड़ो चाकर खान सां गॾु थी करे ऐं सावल खान खे टंडा ॾींदो। मतिलबु त जाबिर खान बि हाणे सावल खान जो दुश्मन थी पवंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रूंडो जेको आहे चाकर खान खे सम्झाईंदो। चाकर खान खे चवंदो तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इन सावल खान खे घुमाए छॾे छो जो सावल खान ई वॾे जो कातिल आहे ऐं उहो ई रावल खान खे जेको आहे ज़हर ॾियो। उनजे करे तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां उनखे घुमाए छॾियो। चाकर खान चवंदो त हा रूंडा बसि मूं उनखे उन सां ॻाल्हियूं करण ॾे। जेॾी महिल उन सां ॻाल्हियूं करे मुकमिल थियसि त पोइ अगरि जेकॾहिं हू ॾोही थिए त पोइ मां उनजो लाश ई उछलाए छॾींदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा हसीना बेगम जेको आहे जाबिर खान खे ऑर्डर ॾेई छॾींदो तोखां जल्द जेतिरो थी सघे त तूं चाकर खान खे घुमाए छॾ। अगरि जेकॾहिं तूं चाकर खान खे घुमाइण में कामयाब थी विया त पोइ पाण ॿई जेको आहे हिन मिल्क जो वारिस बनंदासीं। डूंगर खान जे मिल्क जो सॼी कब्ज़ो करे वेही रहंदासीं। जाबिर खान चवंदो त हा हसीना बेगम बसि तूं परेशान न थी, तमामु जल्द मां इहो कमु कंदुसि। अगरि जेकॾहिं मूंखां इहो कमु न थिए त पोइ इहो कमु तोखे करणो पवंदो ऐं तोखे चाकर खान खे ज़हर ॾियणो पवंदो। अगरि जेकॾहिं तूं चाकर खान खे ज़हर ॾींदे त पोइ उनखे अहिड़े तरीक़े सां ॾिजां जो उनखे ख़बर ई न पए। दोस्तों उम्मीद आहे कहाणी आई हूंदी। तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा हाणे वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।